बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम व्यूअर्स सिंध जे मोती जे प्लेटफॉर्म दा आऊं लाइव मौजूद तव्हां सां सलामत साहब जे फर्ज़ंद जी शादी माशाल्लाह ज़बरदस्त लेट थी वियो सम्झां थो साढा ॾह लॻी 10 मिंट थिया आहिनि माशाल्लाह दावतूं ॾिसी हैरान ऐं पाण ऐं तव्हां यकीन कयो त पार्किंग उते रखी वई आहे माना एॾी पार्किंग माना हली 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 जाइ न मिली। अच्छा उन खां पोइ वरी छा आहे जो पार्किंग मिली आहे त सम्झां थो की शटल जो जेको आहे न बंदोबस्तु असांजो सलामत साईं करे रखिया सलामत साईं माशाल्लाह मुबारक हुजनि तव्हांखे फर्ज़ंद जी शादी जूं पर हिकिड़ी ज़रिया महिरबानी कयो आहे शटल सर्विस रखो आहे मज़ाक पियो कयां। बहरहाल तमामु घणी रश आहे माण्हुनि जी ऐं तमामु जेको आहे हिकिड़ो सम्झां थो त बहितरीनु काज साईं जिन जो अलाह साईं ख़ुशि रखे हिननि खे सोचियोसीं त दोस्तनि सां वंड कयूं त पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे ख़ासि करे जेको आहे पार्किंग अवेलेबल कोन अथव जेको बि दोस्त अचे सो पार्किंग सफ़ा अॻियां अथव ऐं पोइ वरी अधु किलोमीटर ऐं सम्झां थो पंध जो अथव जेको तव्हांखे तय करिणो पवंदो। बहरहाल बंदोबस्तु बहितरीनु आहे ऐं ट्रैफिक पुलिस तव्हांखे हिते मिलंदी पुलिस मिलंदी दोस्त जेके वॉलंटियर्स दोस्त वेठा आहिनि जेके उहे बि माशाल्लाह इन्हनि दोस्तनि जी जेको आहे रहनुमाई कनि पिया। बहरहाल अॻिते तव्हांखे ॾेखारींदा ख़ैरनि सां गेट ते पहुची आहियूं। बहरहाल ख़ुशि रखे अलाह साईं महिरबानी।